पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल दौरान हीर सोहो चयो त MQM में औरतुनि जी इज़त न आहे। हीर सोहो पारां पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो वियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त हुनजो चवणु हो त MQM खां कंहिं बि नाहे पुछो त वधीक औरतूं छो वञी रहियूं आहिनि। संदसि चवणु हो त हुन PP में शमूलियत इख़्तियार करे छॾी आहे। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया त MQM जे अॻूणी मेंबर हीर सोहो पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे हीर सोहो चयो त MQM में औरतुनि जी का इज़त नाहे। हुन चयो त MQM खां कंहिं बि नाहे पुछो त वधीक औरतूं छो वञी रहियूं आहिनि। संदसि चवणो त हुन पीपल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार करे छॾी आहे। हीर सोहो चयो त MQM टिकट ते हाणे सिंध असेंबली में न वेंदी। अवांखे आगाह कयूं पिया त MQM जे अॻूणी मेंबर हीर सोहो पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो आहे। मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे हीर सोहो चयो त MQM में औरतुनि जी इज़त नाहे। हुन चयो त हुन पीपल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार कई आहे। हीर सोहो वधीक चयो त MQM टिकट ते हाणे सिंध असेंबली न वेंदी। जी नाज़रीन, सिनेमा के अहम तरीन खबर बाबत आगाही ॾियूं पिया त MQM जी हीर सोहो पारां पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो वियो आहे। हीर सोहो जो चवणु आहे त MQM में औरतुनि जी का बि इज़त न आहे। हू पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे थी। मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे हीर सोहो जो चवणु हो त MQM में औरतुनि जी इज़त न आहे। हुन चयो त MQM खां कंहिं बि नाहे पुछो त वधीक औरतूं छो वञी रहियूं आहिनि। संदसि चवणु आहे त हुन पीपल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार करे छॾी आहे। हीर सोहो चयो त MQM टिकट ते हाणे सिंध असेंबली में न वेंदी। अवांखे अहम ख़बर बाबति आगाही ॾियूं पिया त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां MQM विछोटुनि जो शिकार आहे। MQM में मुख़्तलिफ़ मामलनि तां इख़्तिलाफ़ साम्हूं अचनि पिया। जॾहिं तव्हांखे ॿुधाए MQM जे कुझु मेंबरनि पारां पीपल्स पार्टी सां राब्ता पिणु कया विया आहिनि। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु बि MQM जी कुझु जेके औरत मेंबर हुयूं उन्हनि खे वज़ीर आला हाउस में हिकु दावत ॾिनी वई, जंहिंमें पिणु उहे शरीक थी हुयूं। जॾहिं त उन खां अलावा जेके सेनेट जा इलेक्शन्स थिया उन में पिणु फारूक सत्तार पारां इहो चयो वियो त असांजे कुझु औरत MPs खे गाॾियुनि में विहारे करे ज़बरदस्ती वोट ॾियारायो वियो आहे। इहे इल्ज़ाम पिणु हया पिया वञनि। जॾहिं त हींअर जेका अहम डेवलपमेंट आहे, अहम ख़बर आहे, अवांखे आगाही ॾियूं त MQM जी अॻूणी मेंबर हीर सोहो पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे हीर सोहो चयो त MQM में औरतुनि जी इज़त न आहे। हुन चयो त MQM खां कंहिं बि नाहे पुछो त वधीक औरतूं छो वञी रहियूं आहिनि। संदसि चवणु आहे त हुन पीपल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार कई आहे। हीर सोहो चयो त MQM टिकट ते हाणे सिंध असेंबली न वेंदी।